लाड़काने डिवीज़न जे सभ खां वॾे पायलट हायर सेकेंडरी स्कूल जी इंतिज़ामिया ऐं गस्टा पारां इंटर क्लास जे ग़रीब शागिर्दनि लाइ डॉक्टरीअ वारी MD-CAT टेस्ट जी मुफ़्त तयारी वारो प्रोग्राम शुरू कयो वियो आहे। अब्दुल सईद होलियो, साईं दरदार साहब, साईं मुमताज़ अली साहब, साईं जावेद साहब, साईं फकीर साहब, साईं स्पेशली साईं करदर फकीर साहब, सीनियर प्रिंसिपल ऑफ ग्रेड 20 ऑफिसर। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दुनिया साहब जी मेहरबानी जो अवां पंहिंजे कीमती वक़्त मां चंद घड़ी कढी हिते आया है। अर्ज़ हीअ आहे त गवर्नमेंट पायलट हायर सेकेंडरी स्कूल सिंध जो तारीख़ी स्कूल है। ही तारीख़ी हायर सेकेंडरी स्कूल जो इस्टेब्लिश थियो 1919 ऐं हिन जी तारीख़ी स्कूल की बिल्डिंग जेका है वह ई शेप्ड है। वह मुकम्मल तैयार थी 1926 में। पहिरियां ही स्कूल हाई स्कूल हुयो। 1967 में ही स्कूल जो है पायलट बणियो। पायलट मां मुराद ये है तो इतने 3 वॾा जेके वर्कशॉप है वो ओपन कया हुआ। मेटल वर्कशॉप, वुड वर्कशॉप, इलेक्ट्रिक वर्कशॉप है, जैसे करे हिनखे पायलट जो दर्जो ॾिनो वियो। उन खां पोइ 1994 में ही स्कूल अपग्रेड करे हाई स्कूल में हायर सेकेंडरी स्कूल थियो, जैंजो पहिरियों प्रिंसिपल सिंध जो माया नाज़ हेड मास्टर, सिंध जो तारीख़ी ऐं अज़ीम हेड मास्टर साईं करीम बख्श घोड़ो प्रिंसिपल थियो। पहिरियां वो हेड मास्टर हुयो, पोइ प्रिंसिपल थियो। हिन वक़्तु ही स्कूल एक हायर सेकेंडरी तौर पर हले पियो। हिते मुंहिंजी पोस्टिंग 25 मार्च 2023 में थी। अलहमदुलिल्लाह मूंखे 3 साल थी चुका आहिनि। काफ़ी अरसे खां वठी इहो ज़हन में ख़्याल हुयो, सोच हुई त अहिड़ो कमु कजे जीअं असांजा ग़रीबनि जा ॿार, पुरहतनि जा ॿार, हारनि जा ॿार, मज़दूरनि जा ॿार, मिस्किननि जा ॿार उहे हायर एजुकेशन हासिलु करे सघनि। उन सिलसिले में सिंध प्रोफेसर्स एंड सब्जेक्ट स्पेशलिस्ट एसोसिएशन ज़िले लाड़काने जे सदर डॉक्टर अब्दुल सईद होलियो उन हिकिड़ो रथ ॾिनी त साईं तव्हां काफ़ी दफ़ा इहो मशवरो ॾिनो आहे, हाणे असां तव्हांजे इन मशवरे ते अमल कंदे असां अमली जामूं पढ़णु चाहियूं था त असां हीअ क्लासिस जेका आहे असां हिन साल ई मिड-केट जा ऐं ई-केट जा हलायूं, छाकाणि त खोड़ सारा ग़रीबनि जा ॿार आहिनि जंहिंजी अख़राजात वालदेन अफोर्ड नथा करे सघनि। तंहिंजे करे असां चाहियूं था त असां वॉलंटियरली उन्हनि खे एंट्री टेस्ट जी तयारी कयूं। पोइ महीनो अॻु में इहो प्लान कयोसीं ऐं असांजा जेके हायर सेकेंडरी जा फैकल्टी जा टीचर्स आहिनि उन्हनि असां गॾिजी बि प्रोग्राम जोड़ियोसीं त बहुत इहो सुठो अमल आहे। तव्हां जेकॾहिं उन में साथ ॾियो था ऐं रज़ा करण थोरो शामिलु थियो त इहो बहितरीनु अमल आहे। ग़रीबनि जे ॿारनि जे लाइ, मिस्किननि जे ॿारनि लाइ हीअ अमल हमेशह यादि रहंदो, छो त माण्हूअ जो कमु यादि रहंदो आहे, माण्हूअ जो ॻाल्हियूं यादि रहंदियूं आहिनि, माण्हू जो किरदारु यादि रहंदो आहे। इहो तारीख़ साज़ किरदारु आहे। ॿुधंदा हुआसीं त अॼु खां 40 साल अॻु में जॾहिं पुराणा टीचर हूंदा त उहे बि रज़ा करण तौरु पढ़ाईंदा हुआ। त इहो साॻिए तसलसल खे क़ाइमु रखंदे असां बि एंट्री टेस्ट जे लाइ हिकिड़ो रथाबंदी कईसीं। अल्हम्दुलिल्लाह अॼु उनजो पहिरियों ॾींहुं हुयो ऐं बहितरीनु ॿारनि जी जेका आहे उन में शिरकत थी, तमामु जजो तइदाद शरीक थियो। हींअर असां ॿार वापसि पिया कयूं, छाकाणि त एतिरी कैपेसिटी कोन्हे का उन्हनि ॿारनि खे विहारे सघे। असां वटि जेके आहिनि उहे ॿार आया आहिनि जेके हाणे हिन साल इंटर जो एग्ज़ाम ॾींदा, छो त एंट्री टेस्ट में उन्हनि खे वेहणो आहे। वरी जेकी ॿार फस्ट ईयर में आहिनि इंशाअल्लाह ताला ईंदड़ साल उन्हनि खे वरी तयारी कंदासीं। हिन साल उहे ॿार आया आहिनि जेके तयारी कनि पिया एंट्री टेस्ट जी ऐं इंटर जो एग्ज़ाम ॾींदा। हिकिड़ी ॻाल्हि त मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त गवर्नमेंट पायलट हायर सेकेंडरी स्कूल लाड़काना में प्रिंसिपल, सफ़सा ऐं गस्टा ऐं गॾियल उस्तादनि जी महिनत सां जेको आहे सो क्लासनि जो आगाज़ कयो वियो। इन शइ खे तरजीह ॾींदे पढ़ंदी सिंध वधंदी सिंध बेपहुच बेयारो मददगार जेके असांजा शागिर्द आहिनि जेके असांजा MD-CAT ई-केट में जेको आहे सो टेस्ट जे लाइ तयारी न करे सघंदा आहिनि पैसा न हुजण जे करे, अहिड़नि ॿारनि जे लाइ बहितरीनु मौक़ो असीं उन्हनि खे फ़राहम कयोसीं। हिते सिर्फ़ु इहा ई सोच करे त असांजा जेकी सिंध जा मारोड़ा जेके आहिनि, सिंध जा ग़रीब ॿार जेके आहिनि उहे मुकमिल तरह ते तालीम जे ज़ेवर सां नवाज़ी ऐं पंहिंजी जेको आहे सो MD-CAT जी या ई-केट जी टेस्ट ॾेई करे उहो पंहिंजी मंज़िल ते पहुची सघनि। ऐं उन सां गॾोगॾु असांजे
स्कूल में स्पेशली जेकी सब्जेक्ट स्पेशलिस्ट में रुगो सिर्फ़ु असांजे स्कूल सां वाबस्ता रुगो न हुया, कुझु अहिड़ा बि दोस्त हुया जेकी ॿियनि स्कूलनि में ड्यूटी हूंदे बि 19-20 ग्रेड जे हूंदे बि हिते अची फ्री हिते असांजा क्लासिस जेको आहे सो असांजा वरिता उन्हनि ऐं क्लासनि में जेकी असांजे जेके शागिर्द हुया उहे मुख़्तलिफ़ तालुकनि में हुया, पूरी डिस्ट्रिक्ट जे मुख़्तलिफ़ तालुकनि मां अची करे असांजे हिते क्लासनि में जेको आहे सो जो पहिरें ॾींहं ते ई एतिरी क्लास में असांजी रश थी वई तमामु घणी, जो तमामु घणे अंदाज़ में असांजे ॿारनि क्लास अटेंड कया ऐं पंहिंजो जेको आहे सो तालीम जे ज़ेवर सां नवाज़ी ऐं फैज़ हासिलु कयो। साईं जेके साइंस सब्जेक्ट्स आहिनि, मेन सब्जेक्ट्स बायोलॉजी आहे, फिज़िक्स आहे, केमिस्ट्री आहे, इहे सभु जेके मेन सब्जेक्ट्स आहिनि साइंस जा उन्हनि ते मुकमल तयारी कराई थी वञे ऐं तमामु बहितरीनु असांजा उस्ताद आहिनि ऐं फुल उन्हनि खे पंहिंजे सब्जेक्ट्स ते गिरप आहे। ऐं सभ खां वॾी ख़ुशी असांखे हिन ते आहे त असांजा जेके पंहिंजो मुख़्तलिफ़ इदारनि में प्रिंसिपल जे तौर ते कमु करे रहिया आहिनि उहे बि रज़ाकाराना तौर ते असां सां ताउन कनि था ऐं हिन टेस्ट में जेको आहे क्लासिस अची वठनि था पर्सनली ऐं ॿारनि खे जेको आहे तालीम ॾियण जे लाइ आमादा आहिनि ऐं इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे, उन्हनि जी कुर्बानी आहे ऐं असां अहिड़नि उस्तादनि खे सल्यूट पेश कयूं था जेके ग़रीब बचड़नि जे लाइ, ग़रीब मारूड़नि जे लाइ कोशिशि कनि था ऐं उन्हनि खे जेको आहे सो फैसिलिएट कनि था। ऐं असां जंहिं ज़िले सां तालुक़ु रखूं था लाड़काणे सां, उहो हमेशह जेको आहे लीडिंग किरदार में रहियो आहे, रोल में रहियो आहे ऐं उन लाड़काणे ज़िले जे वरी तमामु वॾे तारीख़ी स्कूल सां असांजो तालुक़ु आहे, लिहाज़ा असां इहो सोचियोसीं छो न अहिड़ो स्टेप खणूं जेको तारीख़ में हमेशह यादि रखियो वञे। हिते पंहिंजे तारीख़ी इदारो, मुक़दस इदारो, 100 साल तारीख़ रखंदड़ इदारो गवर्नमेंट पायलट हायर सेकेंडरी स्कूल लाड़काणो जे अंदरि हिकु बहितरीनु तालीमी ईअं सम्झो त बहितरी जे लाइ असां प्रोग्राम शुरू कयो आहे जंहिंमें असां MD कैट ऐं ECAT जी जेका तयारी जे तसलसल में हिकिड़ो प्रोग्राम मुनक़िद कयो आहे ऐं उन में यकीनन असांजे हिन मुक़दस इदारे गस्टा यूनिट पायलट हायर सेकेंडरी स्कूल लाड़काणे जा 2 सेक्शन्स आहिनि, हिकिड़ो सेकेंडरी ॿियो हायर सेकेंडरी ऐं इहो असांजो हिकिड़ो म्यूचुअली तालीमी हिकिड़ी बाहिमी असांजो हिकिड़ो कोऑपरेशन आहे। उन बेसिस ते म्यूचुअल एफर्ट्स वठंदे असीं हिकिड़ो बहितरीनु पंहिंजे सिंध जे मारूड़नि जे लाइ स्पेशली लाड़काणे में रहंदड़ उन अबोझ मारूड़नि जे लाइ, उन्हनि जे बचड़नि जे लाइ मेल तोड़े फीमेल जे लाइ असीं हिकिड़ी तयारी जी निस्बत हिकिड़ो प्रोग्राम शुरू कयो आहे जंहिंमें अल्हम्दुलिल्लाह लाड़काणे ऐं भरपासे वारा जेके बि जेको आहे सो ग़रीब ऐं मिसकीन हारी मज़दूर जा ॿार जेके आहिनि, चाहे उन्हनि जूं नियाणियूं हुजनि या जेको आहे सो वाइस हुजनि, सभई मुस्तफ़ीद थींदा ऐं हीउ प्रोग्राम फ्री ऑफ कास्ट प्रोग्राम रखियो वियो आहे। हिन जी काई बि फीस कोन्हे। अल्हम्दुलिल्लाह काफ़ी ॾींहंनि खां सोशल मीडिया ते इन जी प्रोपेगेंडा पई हली आहे, पब्लिसिटी थी आहे एडवर्टाइज़मेंट जे नाले ते, जंहिंमें अल्हम्दुलिल्लाह 99% असांखे तमामु हिकिड़ी पॉज़िटिव मोट मिली आहे त वही बहितरीनु प्रोग्राम आहे ऐं असांजे हिन बाशऊर उस्तादनि खे असीं सलाम था कयूं जो हीअ असांजे ग़रीब हारियुनि नारियुनि जे बचड़नि खे जेको आहे सो हिकिड़ी बहितरीनु तालीमी ख़िदमत ॾेई करे जेको आहे सो पंहिंजे हिन तालीमी निज़ाम खे सरशार कयो आहे। ऐं लाड़काणे जा चूंड प्रोफेसर्स जेके आहिनि, उस्ताद साहिबान आहिनि, उहे हिन में जेको आहे सो पढ़ाईंदा, पंहिंजो तालीमी ख़िदमतूं ॾींदा ऐं अल्हम्दुलिल्लाह आउं ईअं चवंदुसि त असांजे मुआशिरे जे अंदरि हिकु तालीमी मैदान जे अंदरि तालीमी उस्तादनि सां सलाहियल जेका असांजी तंज़ीम आहे, जीअं गस्टा जे लाइ आउं ईअं चवंदुसि त गस्टा हमेशह जेको आहे सो असांजे इंतिहाई अॾे जेको आहे सो अॻुवाण तालीम दोस्त अॻुवाण मोहतरम जनाब भाऊ GM अबड़ो सदर गस्टा ज़िलो लाड़काणो हमेशह पंहिंजे मुख़्तलिफ़ जेको आहे एग्ज़िक्यूटिव कमिटीज़ जे अंदरि या जनरल बॉडीज़ जे अंदरि पे इहा तलक़ीन कई आहे त असीं क्वालिटी एजुकेशन ते कॾहिं बि कंप्रोमाइज़ न कंदासीं। हिन सिंध जे मारूड़नि खे मयारी तालीम ॾियण में पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदासीं। हिन मारूड़नि जे जेको आहे सो ॿारनि खां जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जी वेसागाती थींदी या फीस जे नाले ते जेकॾहिं हिन खां फुरलट थींदी त यकीनन असां पंहिंजो किरदारु अदा कंदासीं। उन्हनि पे किरदारु अदा कयो आहे, जॾहिं त हिन सरगर्मी खे असीं सब्सा जे प्लेटफॉर्म तां बि तमामु घणो एप्रिशिएट था कयूं। असां ही इनिशिएटिव वरितो आहे, जेकॾहिं असां 2 डिकेड पोइते वेंदासीं त असां ॾाढा सोशल कम थींदा हुया। पोइ असां बि इन्हनि ॿारनि जी डेस्कुनि ते जॾहिं हूंदासीं त असांखे हिकिड़ो ख़्वाबु हुयो, मूंखे उन्हनि उस्तादनि जूं यादगिरियूं त असांखे बि उस्ताद पढ़ाईंदा, छो न
असांजे समाज में जेके ॿार रहिजी वञनि था, अफोर्ड नथा करे सघनि, हेॾा वॾा सेंटर्स आहिनि, फ़ियूं, त असां चयोसीं छो न फ्री MD-CAT ऐं E-CAT जा क्लासिस असां मिलायूं। त उन सिलसिले में असां ही इनिशिएटिव वरितो। असांजा जेके बि हायर सेकेंडरी जा जेके प्रोफेसर साहिबान आहिनि, सब्जेक्ट स्पेशलिस्ट, इवन असांजो 20 ग्रेड जो सीनियर प्रिंसिपल, असां फैकल्टी में उहे सभु आहिनि ऐं 3-3, 4-4 फैकल्टी जा जेके असांजा दोस्त आहिनि उहे हिन में आहिनि। ऐं असां ही सभिनी ॿारनि खे बिना कंहिं फ़र्क़ु जे, मेल फीमेल, लाड़काणे ज़िले में जेके बि हायर सेकेंडरी स्कूल आहिनि उन्हनि जे ॿारनि जे लिए अपॉर्चुनिटी अवेल कनि ऐं हू बि सुठा शहरी थियनि ऐं कॉम्पिटेटिव एग्ज़ाम में हिसो वठनि। सर MD-CAT जा जेके थ्रू आउट द पाकिस्तान ऐं सिंध सूबे में आहिनि, MD-CAT जो कोर्स आहे जेको मेडिकल डेंटल ऐं कॉलेजिस एग्ज़ामिनेशन टेस्ट जो हिकिड़ो सिलेबस हूंदो आहे। MD-CAT जा 4 सब्जेक्ट आहिनि जंहिंमें इंग्लिश, बायोलॉजी, केमिस्ट्री, फिज़िक्स आहिनि ऐं E-CAT में बायोलॉजी जी जॻह ते जेको आहे मैथ सब्जेक्ट पढ़ायो वेंदो आहे। असां इन सभिनी जी जेको आहे सब्जेक्टनि जी तयारी करायूं। सर MD-CAT, E-CAT जॾहिं ॿार तयारी कंदा न, त उन सां गॾोगॾु ज़रूरी न आहे त जेके सभु ॿार आहिनि उहे उन जे लाइ एलिजिबल हुजनि या सिलेक्टेड थी वञनि। ॿार उन सां गॾोगॾु जेके जनरल यूनिवर्सिटीज़ आहिनि उन्हनि में बि उन जी तयारी बि थी वेंदी। प्लस में इहे सब्जेक्ट तव्हांखे ख़बर आहे त जेके बि कॉम्पिटेटिव मेडिकल एग्ज़ाम थियनि था, एंट्री टेस्ट, उन में बि ॿारनि जे लाइ फ़ाइदेमंद साबित थींदा। माशाल्लाह ॾाढो सुठो आहे। फ्री एंट्री टेस्ट जी तयारी आहे, सभु मुख़्तलिफ़ स्कूलनि जा आहिनि, मुख़्तलिफ़ कॉलेज जा ऐं प्राइवेट स्कूल जा। असां पाण गवर्नमेंट बॉइज़ डिग्री कॉलेज जा आहियूं, त असांखे बि न मुख़्तलिफ़ स्कूलनि में थियणु घुरिजनि। जीअं ॾिसो डिग्री कॉलेज आहे, इन्हनि में बि न थियो त जीअं ॾिसो असां हेॾे हलिया आहियूं। जीअं छोकिरियुनि जी कॉलेज आहे, गर्ल्स डिग्री कॉलेज, ॿिया काफ़ी मुख़्तलिफ़ स्कूल आहिनि, इन्हनि में बि प्रोग्राम थियणु घुरिजनि अहिड़ा। ऐं हिते मूंखे काफ़ी मज़ो बि आयो ऐं काफ़ी पढ़ियोसीं, काफ़ी सिखियोसीं, काफ़ी अपॉर्चुनिटीज़ आहिनि हीअर। दिस इज़ अ बेस्ट opportunity for our family, for our poor family members, students, and free of cost असांजा पायलट जा टीचर्स, प्रोफेसर्स असांखे प्रिपरेशन कराए रहिया आहिनि MD-CAT ऐं E-CAT लाइ। ऐं ही को बहितरीन अमल आहे। दिस इज़ द बेस्ट स्टेप फॉर और स्टूडेंट्स। ही को बेस्ट स्टेप आहे असांजे लाइ। ऐं ही ख़ाली जस्ट इन पायलट न, ही डिग्री कॉलेज में बि थियणु खपे, गर्ल्स कॉलेज में बि थियणु खपे, MD-CAT लाइ, E-CAT लाइ फॉर और पुअर फैमिलीज़। अगरि ही गर्ल्स में हूंदो त हिन महिल असां वटि गर्ल्स वेठियूं आहिनि, देर आर 13 to 15 गर्ल्स असां सां गॾु पढ़ी रहियूं आहिनि। या अगरि गर्ल्स स्कूल में आहिनि, इहो फ्री में प्रिपरेशन हले आहे ऐं गर्ल्स स्कूल जे जेके प्रोफेसर्स आहिनि उहे फ्री में प्रिपरेशन हुते कराइनि हा, त हिते बि सीट्स उहे असांजे लाइ अवेलेबल हुजनि हा। त हीअ जेकी अपॉर्चुनिटी आहे, इहा सिर्फ़ु जस्ट पायलट न, एवरी कॉलेज में हुअणु खपे असांजे बहितरीअ लाइ।